अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में वाक़े भली कार था चाहूँ नाज़रीन। गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां मुल्क अंदरि सियासी हलचल जेका जारी हुई उहा प्रैक्टिस अॼु हुनजो असीं ॾिठो आहे त मैच जो आगाज़ बाक़ाइदा सां ऑपोजिशन करे छॾियो आहे ऐं ऑपोजिशन ॼाणाए पियो त असीं फुल तयारीअ सां हिन भेरे आया आहियूं ऐं 172 न पर उन खां वधीक मेंबर्स तव्हांखे ॾेखारींदासीं। अदम एतमाद वारी रिथ ऑपोजिशन क़ौमी असम्बली में जमा कराए चुकी आहे रिक्वेज़ेशन सां गॾोगॾु ऐं उन सां गॾोगॾु हिकु अहम तरीन जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुई जंहिंजो बि इंतज़ारु काफ़ी देरि ताईं कयो वियो। मौलाना साहब, ज़रदारी साहब ऐं मियां शहबाज़ शरीफ़ साहब टिन्ही जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस में हिन ॻाल्हि जो इज़हार कयो वियो त असीं गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां असीं इन ते कमु बि थियो आहे, सोचियो बि वियो आहे ऐं पोइ पूरी तयारी ऐं पूरे होमवर्क खां पोइ असीं ही पंहिंजो कार्ड शो कयो आहे। पुरुमीद आहियूं, पुरएतमाद आहियूं त असीं हाणे कामयाबु थींदासीं। हिन हुकूमत जा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि, घणो बर्दाश्त कयोसीं, घणो थियो, पर हाणे वधीक न कंदासीं। ऑपोजिशन जो मौक़िफ़ ऐं हुकूमत जो रद्दमल इहो साम्हूं अचे पियो त वज़ीरान साहब इहा ॻाल्हि कनि पिया त आउं कप्तान आहियां ऐं सम्झां थो त ही समूरा जेके मामला हलनि पिया मूं वटि प्लान आहे। कप्तान पंहिंजो प्लान कॾहिं बि पहिरियां शो न कंदो आहे, प्लान मौजूदु आहे ऐं इहा ख़ुशी आहे त हिन टोले जी ऑपोजिशन जी आख़िरी वारदात हूंदी। उन खां पोइ वटनि ॿियो को रस्तो न हूंदो, गस न हूंदो। यादि रहे त वज़ीर आज़म साहब 2 ॾींहं अॻु ऑपोजिशन खे इहा धमकी बि ॾेई चुका आहिनि त अव्हांखे ॾिसी रहंदसि, जेकॾहिं अव्हां हिन में नाकाम थियो त अव्हांखे ॾिसी रहंदसि। पर जेको ऑपोजिशन जो तयारी आहे, होमवर्क आहे, उहो हिन वक़्तु तमामु घणो मज़बूत नज़र अचे पियो, छाकाणि त इहा ॻाल्हि बि हुकूमत कई हुई त हीअ जेका अदम एतमाद वारी रिथ आहे ऑपोजिशन में एतिरी सघई कोन्हे त ऑपोजिशन इहा आणे सघे। बिलाख़िर ऑपोजिशन उहा टेबल करे चुकी आहे। हाणे ऑपोजिशन ॼाणाए पई त नंबर बि असांजो पूरो आहे। उन ते वधीक ॻाल्हाईंदासीं। मूंसां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि सोरठ थेबो साहिबान, मुस्लिम लीग नून सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि ऐं मूंखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे सीनियर तज़निगार आहिनि अदनान आदिल साहब। अवां ॿिन्ही खे भली कार थी चवां इन प्रोग्राम में, इन सेगमेंट में। ऐं इन सां गॾोगॾु जेका सूरत हाल जुड़ी आहे, सियासी तजियो वठूं था, उन खां पोइ अव्हां खां ज़रूरु वठंदासीं त जेको अव्हां पतो शो कयो आहे उन खां पोइ वारे अमल लाइ केतिरो तयारु आहियो। अदनान साहब, आपकी तरफ आती हूँ। काफ़ी दिनों से इंतज़ार किया जा रहा था, इस पर हमने देखा कि बड़े अंदाजे लगाए गए, बड़ी पेशन गोइयाँ हुई, दावे भी बड़े हुए, लेकिन अब बिलाखिर अदम एतमाद की जो तहरीक थी उसका आगाज़ ऑपोजिशन ने कर दिया है। ऑपोजिशन बड़ी पुरएतमाद है, बड़ी पुरुमीद है कि 172 नहीं बल्कि वो कह रहे हैं कि उससे ज़्यादा हम अपने मेंबर्स शो करेंगे। हुकूमती रद्दमल भी आपके सामने है, क्या कहेंगे आप? जी, ये भाम तो ख़त्म हो गया कि तहरीके अदम एतमाद पहले स्पीकर के ख़िलाफ़ होगी कौमी असम्बली के या वज़ीर आज़म के होगी, पहले पंजाब में स्ट्राइक करेगी अपोजिशन या मरकज़ में करेगी। तो अब तो बिल्कुल वाज़ेह हो गया कि अदम एतमाद की तहरीक जमा करवा दी गई है, असम्बली की रिक्वेजिशन भी जमा करवा दी गई है और ये वज़ीर आज़म के ख़िलाफ़ ही तमाम अपोजिशन मिलकर जो है वो मूव कर रही है। अब देखना ये है कि आगे क्या होता है। स्पीकर कौमी असम्बली के पास इख्तियार है कि वो 14 रोज़ के अंदर अंदर इजलास बुलाएं और अब हो सकता है कि वो उससे पहले बुला लें, 7 रोज़ में बुला लें या फिर वो पूरे 14 रोज़ लें। और फिर जब तहरीक अदम एतमाद टेबल होगी असम्बली के अंदर इजलास के दौरान, उसके बाद वो कम से कम 3 दिन ज़रूर देने होते हैं जो सिटिंग हुकूमत है उसको, और फिर 3 से 7 दिन के अंदर अंदर उस पर वोटिंग होती है। ठीक, जो मतलब ये कि प्रेस कॉन्फ्रेंस में अदनान साहब जो बॉडी लैंग्वेज नज़र आई इन तीनों रहनुमाओं की, जिस तरीके से गुफ्तगू में अपने पॉइंट्स रखे गए और जो एतमाद नज़र आया सवालात का जवाब देते हुए, उसको कैसे रीड कर रहे हैं आप, क्या कहेंगे? देखें, अपोजिशन तो हमेशा बहुत पुरएतमाद नज़र आती है और हुकूमत भी, सियासतदानों का काम है कि बहुत ही कॉन्फिडेंट नज़र आएँ, पब्लिक पोस्चरिंग अच्छी रखें ताकि उनके सपोर्टर्स हैं उनका हौसला बुलंद रहे और उनका मोराल नीचे ना गिरे। लेकिन अब आप कैलकुलेशन देखें कि काफ लीग, जीडीए और एमक्यूएम अभी कोई भी खुलकर अपोजिशन के साथ नहीं गया। अपोजिशन के पास 162 के करीब अरकान हैं, 1-2 ऊपर नीचे हो सकते हैं, तो उन्हें कम से कम 10-12 अराकीन की सपोर्ट चाहिए अपनी कामयाबी के लिए। तो वो तो अब तो यही लगता है कि वो पीटीआई के जो अरकान वो तोड़ने का दावा कर रहे हैं, उनकी मदद से ही वजीर आजम के खिलाफ अदम एतमाद को कामयाब बनवाना चाहते हैं। अभी तक काफ लीग के साथ कोई अंडरस्टैंडिंग नहीं हुई क्योंकि चौधरी परवेज इलाही को नून लीग वजीर आला पंजाब नहीं बनवाना चाहती, जबकि
तरीन ग्रुप की पंजाब में बगावत सामने आ चुकी है। अलीम खान उनके साथ मिल चुके हैं, 30 से 40 अरकान सूबाई असम्बली उनके साथ हैं। अलीम खान खुद भी वजारत आला के उम्मीदवार हैं। तो अब देखना यह होगा कि क्या अपोजिशन जो है वो इतने अरकान जितने वो कह रही है वो तोड़ सकेगी। दूसरी तरफ जो तहरीक इंसाफ है, वजीर आजम इमरान खान है, उनका भी दावा है कि 7-8 अरकान जो हैं उनके साथ जो अपोजिशन से ताल्लुक रखते हैं, मसलन JUI के एक रुकन कौमी असम्बली के बारे में कहा जाता है कि वो उन्होंने दस्तखत भी नहीं किए और वो अपोजिशन की मूव का साथ नहीं देंगे। अगर 8 अरकान अपोजिशन के भी तोड़े हुए हैं वजीर आजम ने, तो इन्होंने भी 10-12 तोड़े हुए हैं, फिर भी ये कामयाब नहीं हो सकेंगे। अब देखना सिर्फ ये है कि खुलकर कितने अरकान इनका साथ देते हैं। और तरीन बहुत वक्त लिया गया है, हम बार बार ये सुनते आए कि राइट टाइम आ गया है, राइट टाइम आ गया है अब, लेकिन डेट नहीं आ रही थी अदम एतमाद की। आपने बिल्कुल दुरुस्त फरमाया कि कैलकुलेशंस बड़ी इंपॉर्टेंट होंगी इस सारी सूरत-ए-हाल में, लेकिन अपोजिशन का इस वक्त कॉन्फिडेंस और पहले मरहले में जिस तरह से अदम एतमाद तहरीक का आ जाना, पंजाब में बुज़ा साहब का इस्तीफ़ा, दूसरे उनके नाराज़ अरकान और तहादियों का सामने आना दिखाता है कि पहले मरहले में तो अपोजिशन ने बढ़तरी हासिल की है। देखिए, ये तो एक नफ्स की आसाब की जंग है, एक नफ्सियाती जंग है। और सियासत में इसी तरह होता है कि आप जो है अपनी खूबियों को, अपने पॉइंट्स को बढ़ा चढ़ा कर बयान करते हैं, अपनी ताकत को, और अपने मुखालिफ की ताकत को कम करके बयान करते हैं, तो उसकी खामियों को ज़्यादा बढ़ा चढ़ा के बयान करते हैं। हुकूमत भी यही काम कर रही है और अपोजिशन भी यही कर रही है। जो लोग इमरान खान से अभी मिले हैं कल परसों, वो बताते हैं कि वो बहुत बिल्कुल फिक्रमंद नहीं हैं, बहुत रिलैक्स्ड हैं, और वो कहते हैं कि मैं फाइट करूंगा। साहब बिल्कुल रिलैक्स होंगे, उनके बयानात। मेरा ख्याल है कि इमरान खान एक स्ट्रॉन्ग नर्व्स के आदमी हैं। वो बहुत अरसे तक क्रिकेट में भी आपने देखा कई दफ़ा हारे, कई दफ़ा जीते। तो ये अपोजिशन की जो कैलकुलेशन है कि इमरान खान शायद घबरा कर असम्बलियाँ तोड़ दें या कोई ऐसा गलत कदम उठाएं जिससे उनका रियासती इदारों के साथ टकराव हो जाए, वो तो अब तक दुरुस्त साबित नहीं हुआ। बार बार उनको कहा गया कि आप असम्बलियाँ तोड़ दें। वो साहबा हैं, उन्होंने बड़े तहम्मुल से आपका तज्जिया सुना है, उनसे जानते हैं। सूरत सेबो साहबा, ही अदनान साहब जो तज्जियो आहे, ज़ाहिर आहे हर माण्हू जी पंहिंजी राय आहे, पंहिंजी राय आहे, बिल्कुलु अदनान साहब खे राय जो हक़ आहे। पर जीअं तव्हां पहिरियां शुरू में चयो त वज़ीर आज़म कहिड़े नमूने सां धमकियूं ॾिनियूं, कहिड़े नमूने सां ॻाल्हायो, तमामु सख़्तु ॿोली ॻाल्हाई। मां इन ते अचां थी, उन ते बि अचां थी। पहिरीं ॻाल्हि इहो त कंदुसि त अपोजिशन हिन वक़्तु जेको फ़ैसिलो कयो, छो त मुस्लिम लीग नून इन ते एग्री न हुई त अदम एतमाद आणिजे। यकीनन मुस्लिम लीग नून इहो पक वरिती हूंदी त असां सां मेंबरान आहिनि, तॾहिं फ़ैसिलो कयो आहे न, तॾहिं फ़ैसिलो कयो आहे। असां वटि चवंदा आहिनि निंगर नंढी जुमा घणा। जीअं तव्हां अदम एतमाद कॾहिं थो अचे सभई ज़ाहिर आहे इहो फ़ैसिलो एतिरो ॿाराणो कोन्हे जो तकिड़ो पेश कजे, सोचे सम्झी सभु फ़ैसिला कंदा आहिनि। ही शयूं अहिड़ियूं आहिनि जो हिन वक़्त में वाक़ई पुलनि जे हेठां घणो पाणी वही चुको आहे, घणो नुक़सानु थी चुको आहे हिन मुल्क जो, ऐं अपोजिशन खे इहो फ़ैसिलो करिणो ई हो। जेकॾहिं नथी करे त हू ख़ुदि बि जवाबदार हुई। अवाम ॾियारियो त अहिड़ियुनि हालतुनि में तव्हां चुप करे ॾिसो मां उहो ई ॻाल्हि उन ते बि अचां पई। सो इहे शयूं हिन वक़्तु मां सम्झां थी त अपोजिशन खे हिकिड़ी कंफर्मेशन इहा त पकी आहे त घटि में घटि फ़ोनूं न ईंदियूं, घटि में घटि फ़ोनूं न ईंदियूं। यकीनन कामयाबु थींदासीं, छो त आउं ईअं सम्झां थी त जेके तहरीक इंसाफ़ में वेठा आहिनि मेंबरान, उहे ख़ुदि परेशान आहिनि। तव्हां उन्हनि जे वर्करनि खां पंहिंजे मुंहं सां जेकॾहिं पुछंदो, उहे चवंदा त असां त माण्हुनि ॾे वञी कोन था सघूं। त हू जेके इलेक्शन विढ़नि था उहे सम्झनि था त असां अॻिली इलेक्शन कीअं विढ़ंदासीं। जेकॾहिं असां फ़ोनुनि या RTS नथो वेहे त पोइ असां किथां खटे ईंदासीं, पोइ त अवाम असांखे वोट कोन ॾींदो। ऐं इहो तज़ियो जेके थियो आहे, इहो सभिनी खे मां सम्झां थी, पूरी क़ौम खे ख़बर आहे त बाबा अवाम हाणे तहरीक इंसाफ़ खे वोट कोन ॾिनो थो, तंहिंजे करे मेंबरान परेशान आहिनि त असांखे मुस्तक़बिल में असांजो कीअं महफ़ूज़ थींदो। उन्हनि खे ख़बर आहे त इहो नून लीग ई जेको आहे उते वञण सां ई महफ़ूज़ थींदो ऐं अवाम सां गॾु बीहण सां ई महफ़ूज़ थींदो।
सो इन्हनि हालतुनि में मां नथी सम्झां जेकॾहिं अहिड़ियूं हालतूं न हुजनि हा त मां अदनान सां एतिरो एक्सट्रीम त न वञना अवां इहो पिया चओ बराबरि। पर मां अदनान जी ॻाल्हि ते अचां थी एग्री कोन कंदसि त हू चए थो त हू मज़बूत जेको आहे सो असाबनि वारो इंसानु आहे, पर मां नथी सम्झां थोरो अञा त कुझु कोन थियो आहे। जहिड़ी हालतूं असां सां कयूं, असांजे वज़ीर आज़म सां कयूं, नवाज़ शरीफ़ साहिब सां कयूं हुयूं, हिन सां त उनजे ज़रे बराबरि बि कोन थियो आहे त ही धमकियुनि ते अची वियो आहे। हिकु वज़ीर आज़म जी ॿोली खे तव्हां ॾिसो त तव्हां धमकियूं ॾिए थो जेको कानून में बि कोन्हे को, तव्हां ॾिसी रहंदासीं भई छो ॾिसी रहंदे, असां कानूनी कमु पिया कयूं, उहो त असां हूअं ई भोॻियूं पिया, उहो असां हर वक़्तु असां इन्हनि शयुनि लाइ हूअं ई भोॻियूं पिया, असां हूअं ई जेल सभु कुझु तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं हिन जूं, हिन वक़्तु न हुकूमत हूंदे में असां हिननि जूं जेके बदमाशियूं बर्दाश्त कयूं आहिनि, हाणे बि कयूं पिया, उन्हनि शइ जी परवाह कान्हे का। पर हिन वज़ीर आज़म जी जेका ॿोली आहे इहा घबराइण जी आहे, इहा हुनजी असाब जी कमज़ोरी हुजण जी पकी निशानी आहे त हू केतिरो घबराए वियो आहे, जो कहिड़े नमूने ॿोली थो ॻाल्हाए, कहिड़े नमूने सां फज़लुर रहमान जो नालो थो वठे, कहिड़े नमूने सां ॿियनि लीडरनि जो नालो थो वठे। जीअं वज़ीर आज़म वटि इहा अख़लाक़ियात हली वञे, माना तव्हां सम्झो त उहो बुखलाइजी वियो आहे। ठीकु आहे सूरत सेबो साहिबा, अव्हां जा ही वर्ड्स ऐं अदनान साहिब जा जेके वर्ड्स आहिनि असां नाज़रीन जे साम्हूं रखिया आहिनि। ऐं नाज़रीन कुझु ई ॾींहं जीअं मूंखे ॿुधायोसीं त जेका वंस जॾहिं अदम एतमाद वारी जेका रिथ आहे उहा टेबल थी वञे त उनखां पोइ ही 7 खां 14 ॾींहंनि जो वक़्तु आहे जंहिंमें स्पीकर साहिबु कहिड़े वक़्तु बि ही इजलास थींदो आहे। उनखां पोइ जेका हाणे ज़िम्मेवारी, छाकाणि त जॾहिं ऑपोज़िशन अदम एतमाद वारी ही रिथ जमा कराए त पोइ ऑपोज़िशन मथां इहा ज़िम्मेवारी हुजे थी त 172 मेंबर पूरा करे ॾेखारे। त हाणे हिन सूरत में समूरो जेको प्रेशर आहे, बर्डन आहे, उहो ऑपोज़िशन जे कंधनि ते आहे, पर ऑपोज़िशन तमामु घणी पुरुमीद आहे, पुरएतमाद आहे। जीअं सूरत सेवा ॻाल्हि कई त असीं इन एक्सट्रीम ते वञूं ई न हा जेकॾहिं असांखे पक न हुजे हा, फ़ोनूं न अचण जी बि पक हू ॾियनि पियूं। ऐं ॿिए पासे हुकूमती टीम आहे जिन सरगर्म बि थिया आहिनि, राब्ता बि शुरू कया आहिनि पंहिंजे नाराज़ माण्हुनि सां राज़ी करण जा, ऐं हू बि ॼाणनि पिया त असांजा कार्ड अञा असां शो न कया आहिनि। ईंदड़ कुझु ई ॾींहं तमामु घणा अहम आहिनि ऐं खोड़ कुझु वाज़े कंदा। हिते नाज़रीन मुख़्तसिर ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ अॼोको जेको ॾींहुं आहे, अॼोकी जेका तारीख़ आहे 8 मार्च, औरतुनि जो आलमी ॾिहाड़ो आहे। दुनिया सिंध समेत समूरी दुनिया में अॼोके मुनासिब सां प्रोग्राम थियनि पिया, उन ते तफ़सीली ॻाल्हाईंदासीं। हिकु मुख़्तसिर ब्रेक खां पोइ तव्हां सां वरी मुलाक़ात कयूं था। मार्च आहे समूरी दुनिया इन ॾिहाड़े खे औरतुनि जे आलमी ॾिहाड़े तौरु मल्हाए थी ऐं अॼोके ॾींहं ते मुख़्तलिफ़ प्रोग्राम मुनक़िद कया वञनि था, मुख़्तलिफ़ तक़रीबूं थियनि थियूं, सेमिनार्स थियनि था, जिन जो मक़सदु इहो हुजे थो त औरतुनि जे मसइलनि बाबति बि ॻाल्हाइजे, औरतुनि जे हक़नि बाबति बि ॻाल्हाइजे ऐं कीअं औरतुनि खे वधीक बाइख़्तियार बणाइजे, वधीक उन्हनि खे पंहिंजे हक़नि जे हवाले सां उन्हनि खे उनजी ॼाण ॾिजे। त अॼोको ॾींहुं उन सां मनसूब कयो वञे थो, न रुगो औरतूं पर उहे समूरा मर्द जेके औरतुनि जी स्ट्रगल में उन्हनि जो साथ ॾियनि था या उन्हनि जी स्ट्रगल खे अंडरस्टैंड कनि था, उहे उन्हनि सां गॾु उन्हनि हंधनि ते, उन्हनि तक़रीबुनि में, उन्हनि प्रोग्राम्स में असांखे शरीक नज़र अचनि था। पर हाणे जेका बुनियादी ॻाल्हि असां हर भेरे कंदा आहियूं त बुनियादी जेका ज़िम्मेवारी आहे ज़ाहिर हुकूमतुनि मथां हुजे थी, छाकाणि त इदारा ठाहिण बि हुकूमत जो कमु आहे, कानूननि खे ठाहिण, वरी उन्हनि खे इम्प्लीमेंट कराइण या उन्हनि इदारनि खे एतिरो उन हिसाब सां प्रैक्टिकल उन्हनि जे लाइ बणाइनि जेके ॻाल्हियूं थियनि थियूं या जेके तजवीज़ूं हर भेरे साम्हूं अचनि थियूं उन ते उनजी स्पिरिट मुताबिक़ अमल थी सघे। अॼोके प्रोग्राम में असीं फोकस कंदासीं औरत पार्लियामेंटेरियंस ते। औरत पार्लियामेंटेरियंस हिकु उहा औरत जेका पंहिंजे हक़नि खां त वाक़िफ़ु आहे ई आहे, पर उन सां गॾोगॾु पाण समेत जेके माशरे में जेके ॿियूं औरतूं आहिनि उन्हनि जा हक़ बि मज़बूत करे थी, उन्हनि जे हक़नि जे हवाले सां, उन्हनि जे मसइलनि जे हवाले सां उन्हनि जो आवाज़ बि बणिजे थी। त उन्हनि जी त ॻाल्हि ज़रूरु उहो करे थी ऐं कानून साज़ी में पंहिंजो हिसो बि ॾिए थी, पर ख़ुदि हिकु एम्पावर्ड औरत आहे, हिकु बाशऊर औरत आहे, पंहिंजे हक़नि जी ॼाण रखंदड़ औरत आहे, उहा ख़ुदि केतिरी मज़बूत आहे, ख़ुदि केतिरी बाइख़्तियार आहे, जेको उनजो ड्यू शेयर आहे उनजी पार्टी अंदरि हुजे या हिन पॉलिटिकल प्रोसेस में जेको समाज में राइज आहे उन में उनजो जेको हिसो आहे, कॉन्ट्रीब्यूशन त हुजे थो, ज़ाहिर असांखे नज़र बि अचे थो, पर छा ड्यू शेयर उनखे मिले थो। अॼोके इन सेगमेंट में, इन सिटिंग में नाज़रीन उनखे वधीक फोकस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उन सां अव्हांजो इंट्रोडक्शन कराईंदसि ऐं अव्हां सभिनी जेके ॾिसंदड़ आहिनि उन सां अव्हांखे उन्हनि खां अॻु अव्हांखे असीं हिन ॾिहाड़े जी
लख लख वाधायूं ॾियूं था। उन खां पोइ अव्हांखे इंट्रोडक्शन करायां थी पंहिंजे पैनल जो। मूंसां गॾु हिते स्टूडियो में मौजूदु आहिनि मुस्लिम लीग नून सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि सोरठ थेबो साहिबा, मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि। अव्हांखे भलीकार चवां थी ऐं मुबारक बि ॾियां थी अॼोके ॾिहाड़े जी। असीं सभिनी जो ॾिहाड़ो आहे ऐं ख़ैर मुबारक। ऐं उन सां गॾोगॾु इन तरफ़ां सभिनी सिंधी जे सभिनी पाकिस्तानी नियाणियुनि खे, औरतुनि खे, भेनरुनि खे, उन्हनि भाइरनि खे जेके असांजो साथ ॾियनि था, मुबारक ॾियां थी। ख़ैर मुबारक, ख़ैर मुबारक। ऐं उन सां गॾोगॾु वीडियो लिंक ते मूंसां गॾु मौजूदु आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां तालुक़ु रखंदड़ MNA आहिनि साइमा नदीम साहिबा, मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। MQM सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि MP आहिनि मंगला शर्मा साहिबा, उहे मूंसां गॾु मौजूदु आहिनि। ऐं पोइ कोशिशि कयूं था त हिन कचेरीअ खे अञा असीं वधाईंदासीं, कुझु ॿियनि औरत अॻवान खे बि ज़रूरु शामिलु कंदासीं इन पंहिंजी गुफ़्तगू में। अवां सभिनी खे भलीकार चवां थी ऐं अवां तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि कई त हीउ सुठो असांजो ॾींहुं आहे। सभिनी खे हिक ॿिए खे विश बि करिणो आहे, सेलिब्रेट बि करिणो आहे, न रुॻो हिक ॿिए जी कामयाबियुनि खे सेलिब्रेट करिणो आहे, पर अॼोके ॾींहं ते हिक ॿिए जी नाकामियुनि खे बि उन्हनि खे हिमत ॾियणी आहे, आसिरो ॾियणो आहे हिक ॿिए खे। उनखे पॉइंट आउट बि करिणो आहे त हीअ नाकामियूं आहिनि असांजूं, सही, हीअ असांजूं नाकामियूं आहिनि ऐं इन्हनि शयुनि ते असांखे स्ट्रांग थियणो आहे। त जीअं तव्हां औरत पार्लियामेंटरियुनि जी ॻाल्हि कई त उन्हनि सां बि त छा थो थिए त इहे शयूं बि असांखे जेको आहे सो ॾिसणियूं आहिनि त आया असां उते असां वीक त न आहियूं। उते पंहिंजा हक़ वठण लाइ जेके असां सॼो वेड़ कयूं था, ॾिसो थींदो हीअं हुयो त असां उते जॾहिं औरतुनि जो इशूज़ ईंदा त असां सभु गॾिजी वेंदियूं हुआसीं औरतूं, भली कहिड़ी बि पार्टी सां हुजे, छा बि हुजे, पर असां गॾियल मज़बूत थिए ऐं हिकिड़ो आवाज़ थिए ऐं उथारींदा हुआसीं, या जेके बि बिल पास थींदा हुआ त उन में गॾु हूंदा हुआसीं। पर सची ॻाल्हि इहा आहे त हू पंहिंजे लाइ कॾहिं बि ईअं कोन थींदो, छो त असां पार्टियुनि जी मजबूरियुनि तहत जेको आहे सो औरतूं चुप करे वेठियूं हूंदियूं आहिनि। उन्हनि सां पार्टियुनि जी मजबूरी जो सॼो भार औरत पार्लियामेंट और इहो ॻाल्हि जेका आहे न ॾाढी ख़राबु आहे। हिकु तरफ़ तव्हां हिकिड़ी दुनिया खे ॾेखारींदा त ॾिसो असां औरतूं असेंबली जे अंदरि आंदियूं आहिनि, हेतिरियूं औरतूं असांजियूं आहिनि, हेतिरियूं औरतूं, पर तव्हां ॾिसंदो त हलो तव्हां ॾिसो तव्हां जेको आहे सो वज़ारतुनि में केतिरियूं औरतूं आहिनि, सही, उहिदनि ते केतिरियूं औरतूं आहिनि, फैसला साज़ी में केतिरो रोल आहे उन्हनि जो, कोन्हे, नथिंग। ईअं अटे में लूण बराबरि। सो इहे शयूं असां नज़रअंदाज़ करे वेंदा आहियूं, इन जे करे जो असां सम्झंदा आहियूं जेकॾहिं असां हिन ते असां आवाज़ु उथारियोसीं त सुभाणे असां जंहिं जाइ ते वेठा आहियूं उहा बि न बचंदी, बिल्कुल सही। ठीक, साइमा साहबा आप अग्री करेंगी इनकी बातों से? सूरत थेबो साहबा बड़ी सीनियर हैं और वो 2 बार हिस्सा बनी हैं ऐवान का और ख़ुद पॉलिटिकल स्ट्रगल में कंट्रीब्यूट करती आई हैं, काफ़ी अरसे से कर रही हैं स्टिल। तो आप समझती हैं कि ये सारी जो उन्होंने अपने एक्सपीरियंस शेयर किया कि इस किस्म की सूरत हाल है, एक औरत पार्लियामेंटेरियन, एक औरत सियासतदान, वो बड़ी एक्टिव होती है, दूसरों के हुकूक को लेकर, मसाइल को लेकर उनकी आवाज़ बनती है, कानून साजी करती है, लेकिन अपने हुकूक को लेकर, अपने मसाइल को लेकर वो उस तरीके से ना तो आवाज़ उठा पाती है और बहुत सारी मजबूरियों का, मसलहतों का शिकार हो जाती है। आप एग्री करेंगी? जी, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले तो मैं तमाम ख़वातीन को आज 8 मार्च के आलमी दिन के हवाले से सबको मुबारकबाद देती हूँ और आपको भी बहुत मुबारक। तमाम पैनलिस्ट यहाँ बैठा हुआ है, हम बहरहाल सब ख़वातीन हैं, चाहे किसी पार्टी से भी ताल्लुक़ रखती हूँ। देखें, मैं समझती हूँ कि कम से कम मैं अपनी पार्टी की तरफ से अगर मैं इसको कहना चाहूँ तो मैं इस बात की गवाह भी हूँ और मैं ख़ुद उसकी मिसाल भी हूँ कि मैं उन 12 पार्लियामेंट्री सेक्रेटरीज़ में शामिल हूँ जो इस वक्त दुनिया भर में अगर आप उठा के देख लें तो इतनी आपको ख़वातीन पार्लियामेंट्री फेडरल पार्लिमानी सेक्रेटरीज़ नहीं नज़र आएंगी जो कि आपको इस वक्त पाकिस्तान में नज़र आ रही हैं, और वो ऐवानों में इतने मिनिस्टर्स के साथ मौजूद हैं और सब फुली एम्पावर्ड हैं। हमें उतनी हकूक़ हासिल हैं जितने के मर्दों को हासिल हैं, हम उनके साथ शाना बशाना काम भी कर रही हैं। पार्लियामेंट्री सेक्रेटरीज़ के अलावा स्टेट मिनिस्टर भी ज़रताज गुल हैं, मिनिस्टर्स भी हैं, और देखिए यही चीज़ें हैं जो कि मैं समझती हूँ कि
इस वक्त इम्प्रूवमेंट्स आ रही हैं। इस वक्त अगर आप देखें तो पिछले 2019 से लेकर 2021 तक हमने तकरीबन 20 बिल खवातीन से लेकर माइनॉरिटीज से लेकर बच्चों के लेके सीनियर सिटीजन से लेके डिसेबिलिटी से लेके ये तमाम जो इंसानी हुकूक के मसाइल खवातीन के बिलखुसूस उन पर मिलकर काम भी किया और उन्हें हमने जो है पास भी किया है, लेजिस्लेशन की है। तो ये चीज़ें हम मिलके कर रहे हैं और इसमें मैं सिर्फ ये नहीं कह रही कि सिर्फ हमारी पार्टी जो है पिछली पार्टीज ने भी उन पे काम किया, उनमें हमने आपने दुरुस्त कहा और आपने अपनी मिसाल भी दी, आपने बिल्कुल दुरुस्त कहा, आपने अपनी मिसाल भी दी। और हम देखते हैं कि सूरत सेबू साहबा का जिस पार्टी से ताल्लुक़ है वहाँ हम देखते हैं कि इस वक्त मरियम नवाज साहबा हों, मरियम औरंगजेब साहबा हों, कलसुम नवाज साहबा हों, उसके अलावा भी वो खुद एक मिसाल हैं, बहुत सारी हैं इस तरह से, पाकिस्तान पीपल्स पार्टी हो, MQM हो, जितनी भी पार्टीज हैं, लेकिन देयर आर एक्सेप्शंस। अब ये तो हम उनका जिक्र कर रहे हैं कि जिनको वाकई ड्यू शेयर किसी ना किसी तरीके से या थोड़ा मिल गया, लेकिन एक बहुत बड़ा चंक है, एक बहुत बड़ी तादाद है, बहुत बड़ी अक्सरियत है जिनकी सारी उम्र स्ट्रगल करते गुजरी, लेकिन उसके बावजूद वो ड्यू शेयर लेने में कामयाब नहीं हो पाई। उनके जो मेल कोलीग्स होते हैं वो ले जाते हैं, वो जनरल सीट हो, वो कोई वजारत हो, कोई बड़ा ओहदा हो या फैसला साजी हो, इवन डेवलपमेंट फंड। थैंक यू फॉर एडिंग दिस। उसमें भी जो है ना औरत को माप दी जाती है कि नहीं भाई आप साइड पे हो जाए, आप क्या करेंगी। जी 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 सामा साहबा, देखिए उसी के लिए तो हम तमाम खवातीन इस वक्त देखें, हम अगर आप हमारी नेशनल असेंबली में ही देख लें तो जो बच्चों का कॉर्पोरल अभी आया था, बिल आया था, वो हमारी PMLN की जो थी बिल पे तो हम एक साथ होते हैं, बिल पे बिल्कुल हम साथ होते हैं, औरतों के बिल पे हो, जो भी बिल हो, जो मजलूमों के बिल हो, हम साथ होते हैं। मैं अपनी बात करती हूँ कि हमारे जो पार्लियामेंट्रियन जो हैं औरतें, उनके हुकूक की बात जो हो रही है वो हो रही है। मैं इसकी बात नहीं कर रही हूँ, जो बिल हो, जो मजलूम की आवाज होती है वो मिलकर हम साथ करते हैं, जितनी जो भी पार्टी हो मिलकर करते हैं, उसमें हम नहीं देखते कि कौन किसी पार्टी का है। सही, बिल्कुल जी साहबा। अच्छा, उसमें मैं ऐड करना चाहूंगी कि सूरत साहबा ने ये बहुत अच्छा एक पॉइंट रेस किया है कि जैसे हमने बहुत से हम जनरल सीट्स मांगना चाहते हैं फॉर एग्जाम्पल, उसमें फिर हमें इश्यूज जरूर आते हैं कि जो बेस्ट विनिंग सीट्स हैं वो खवातीन को नहीं ऑफर की जाती अनलेस कि आपने उधर सालों साल काम किया है या आप किसी फैमिली से बिलोंग करते हैं, आपका वोट उधर का है। लेकिन ये चीज़ें मेरे ख्याल में ठीक करने की ज़रूरत है। इसके ऊपर हमने बल्कि अभी तमाम आपने भी किया होगा, इन ऐवानों में ख़वातीन ने इस पे आवाज़ उठाई है कि हमें हमारी सीटें भी बढ़ाने की ज़रूरत है और हमें अच्छी सीटें जिनको आप समझते हैं कि एक आप मर्द को देंगे वो ख़वातीन को भी देनी चाहिए। बिल्कुल ठीक, आपने जैसे फरमाया कि बिल्कुल इस पर काम हम चाहते हैं कि इस पर काम हो, तजावीज़ भी आती हैं इस पर। मंगला शर्मा भी मेरे साथ मौजूद है, उनको भी शामिल गुफ्तगू कर दें। नाज़रीन, राब्तो मुनक़ते थी वियो आहे, कोशिश कयूं था त मंगला साहिबा खे असीं ॿीहर इन प्रोग्राम में शामिल करे सघूं ऐं असीं कोशिश कयूं था त कुझु ॿियनि जिन सां असांजी ॻाल्हि थी आहे, कुझु ॿियनि पार्टियुनि जी नुमाइंदगी रखंदड़ जेके असांजी औरतूं आहिनि उन्हनि खे बि असीं शामिल कयूं जेके प्रोग्राम में। हीअ जेका ॻाल्हि कई साइमा साहिबा, हू ॻाल्हि कनि पियूं त वाकई इहो मामिलो थिए पियो, असांखे नज़र अचे पियो त अहिड़ा कानून बि मौजूदु आहिनि। जेकॾहिं असां इलेक्शन 2017 खे ॾिसूं या उन खां अॻु या उन खां पोइ जेके आया, उन में इहो लिखियलु आहे त तव्हां 5% नुमाइंदगी ॾियो जनरल सीट्स में, उन खां सवाइ 33% ओवरऑल असांखे नज़र अचे पियो त उनखे शेयर ॾियणी ज़रूरत आहे। किथे न, पर उन ते कहिड़े रीत अमल थिए थो, इहो तमामु घणो इम्पोर्टेंट आहे। बिल्कुलु ईअं कोन थींदो आहे। इन में छा थींदो आहे त पार्टियुनि खे पंहिंजूं मजबूरियूं हूंदियूं आहिनि। असांजो सॼो सिस्टम ईअं जुड़ियल आहे त हिकु त औरत फाइनेंशियली वीक आहे, सही। ॿियो उते जेको असांजो सिस्टम आहे वॾेर को सरदारी पैसे वारो या बिरादरी सिस्टम, उते मर्द वधीक स्ट्रॉन्ग आहिनि। मंगला साहिबा कीअं थियूं ॾिसनि, को कीअं सम्झनि थियूं? सां राब्तो बहाल थियो आहे मंगला साहिबा, अव्हां सां राब्तो बहाल थियो आहे, मुंहिंजो आवाज़ तव्हांखे अचे पियो? हाँ बिल्कुल ठीक है। ही असांजी गुफ्तगू हिते हली, अव्हां बि ॿुधी, अव्हां छा उन में एड करणु चाहींदो? हिकिड़ो मौक़िफ़ सूरत सेबू साहिबा ॾियनि पियूं त खोड़ अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंमें असीं ॿियनि जे हक़नि लाइ वेड़ कंदा आहियूं, पर पंहिंजे हक़नि जी वेड़ में
असांखे उहा सपोर्ट न मिलंदी आहे असांजे पंहिंजी पार्टी अंदरि या पंहिंजे ई मेल कोलिग्स खां या जेको ही पॉलिटिकल सिस्टम असांजो आहे अवां एग्री कंदो इन जनरल जेका सूरत असांखे नज़र अचे पई जी ॾियारे ते मां तमामु दुनिया जी औरतुनि खे स्पेशली असांजी सिंधी पाकिस्तान जी औरतुनि खे मुबारकबाद ॾींदमि छोकी अॼु उन्हनि जी जिदोजहद खे उन्हनि जे हक़नि खे सलाम आहे ॻाल्हि एतिरी आहे कि असांखे न हाणे इन टाइम ते हाणे असांखे खपे कि असां मुनाफ़िक़त छॾे क्लियर ॻाल्हि कयूं अॼु जेको असां ॾिसूं था पार्लियामेंट में एतिरी वॾी तादाद औरतुनि जी आवाज़ अचे थी जी जी बिल्कुलु अचे पियो औरतुनि जी जेको एतिरी वॾी असां तादाद ॾिसूं था इहा बि औरतुनि जी हिकिड़ी वॾी जिदोजहद खां पोइ आई आहे अॻिते वञो 2000 खां अॻु में तव्हां ॾिसो त असेंबली में तव्हां वटि केतिरी औरतूं हूंदियूं हुयूं 2000 खां पोइ जेको लोकल गवर्नमेंट जो सिस्टम आयो एतिरी लेडीज़ आयूं हिकु जिदोजहद जे नतीजे में 33% लोकल गवर्नमेंट में आयूं उन खां पोइ 17% असां सूबाई क़ौमी में आयूं त हिकिड़ी एज औरतूं आयूं आहिनि न त उहो बि हिकु जिदोजहद जे करे आयूं बाक़ी रही ॻाल्हि कि असांखे हे थिए थो असां ॾिसो ॻाल्हि हिते थिए पई कि जी बिल थींदो औरतुनि जो असां सभु औरतूं गॾु हूंदियूं आहिनि मां सम्झां थी कि इन ॻाल्हि खे तव्हां ॾिसो अॼु ताईं कोई कहिड़ो अहिड़ो हिकिड़ो बि बिल ॿुधायो जंहिंमें कंहिं पॉलिटिकल पार्टी जेको आहे उहो कंहिं बिल जी मुखालफ़त कई आहे ऐं उन ई पार्टी जूं औरतूं बीठियूं हुजनि उहो कॾहिं बि न थींदो आहे ठीकु ये ॻाल्हि ॾिसो ऐं उन सां गॾोगॾु के मसला बि थियनि था सिंध असेंबली जंहिंजो अवां हिसो आहियो या सूरत खे बि साहिबु हिसो रहियूं आहिनि या ख़ुदि नेशनल असेंबली उनमें खोड़ अहिड़ा मसला थींदा आहिनि असांखे उनमें अव्हांखे सपोर्ट मिलंदी आहे ॿियनि पार्टियुनि जी औरतुनि जी पंहिंजे फेलोज़ जी हा सिंध असेंबली में तो थोरो आहे कि इहे तमामु सभई ऑलमोस्ट आहिनि जेको प्रोग्रेसिव पार्टीज़ आहिनि जेके हुकूमत में हुजनि या अपोज़िशन में हुजनि औरतुनि जी रिस्पेक्ट कंदियूं आहिनि सभु कुझु कंदियूं लेकिन जेकॾहिं अगरि को पार्टी जे मुफ़ाद में इंट्रस्ट में अगरि कोई ॻाल्हि नथी हुजे न चाहे भले औरतुनि सां ई मुतालिक़ छो न हुजे पोइ जेकॾहिं अगरि पार्टी नथी बीहे त उतां जी औरत बि नथी बीहे इहा ॻाल्हि त क्लियर आहे लेकिन इहा ॻाल्हि आहे कि असां जेको आहे असांखे पाण बि आहे प्रॉब्लम थींदियूं आहिनि असांखे अञा ही जंग आहे जेको असां विझूं था जिदोजहद कयूं था लेकिन ईअं न आहे कि असां 100% कामयाब थी विया लेकिन ईअं बि न आहे किथे ईअं बि आहे छा खोड़ मां शयूं ॿुधायूं ज़ाहिर आहे किथे माण्हू मजबूर थो थी पए किथे माण्हू मसइलतनि जो शिकार बि थी पए थो इहे बि शयूं साम्हूं अचनि थियूं त किथे मसइलतनि जो शिकार थी माण्हू घटि ते सेटल थो करे वञे मसलो आहे न ॻाल्हि इहा आहे कि हाणे औरतुनि खे बि असां बि ज़ाहिर आहे हिकिड़े प्रोसेस जे थ्रू आया आहियूं असां हिकिड़ा मर्दनि खे असां जेकॾहिं ॾिसूं एतिरो वॾो इलेक्शन विढ़नि था ज़ाहिर औरत लाइ एतिरो वॾो इलेक्शन असां चऊं था डिमांड कयूं था लेकिन छा त हक़ीक़त दिलि ते हथ रखी ॿुधो पाकिस्तान जी केतिरी औरत आहे जेको 50 लाख करोड़ रुपयो पंहिंजी इलेक्शन मुहिम ते ख़र्च कंदी या उहो ॾींदो त मर्द न पोइ मर्द औरत खे छो ॾींदो पाण छो न बीहंदो त असांखे रिज़र्व सीटूं मिलनि थियूं त उन में इहा ई आहे कि असां ॿिन्ही खे ख़ुशि कंदे विच में पंहिंजी स्पेस क्रिएट कयूं था ऐं 2000 खां पोइ ई तव्हां ॾिसो वधि में वधि क़ौमी सूबाई असेंबलियुनि में औरत जे लाइ लेजिस्लेशन थी आहे इन खां अवल कोई अहिड़ी लेजिस्लेशन न हुई त औरतूं पंहिंजो हिसो तो वठनि थियूं किरदार बि अदा कनि थियूं लेकिन मसला आहिनि लेकिन हिकु दफ़ो असां विड़ी बि नथा सघूं न जिते असांखे मिले थी पंहिंजे सर्किल में रही डोमेन में रहंदे असां पंहिंजो इहे कमु कयूं था काफ़ी हद ताईं इनमें कामयाब बि थियूं ठीकु आहे हिन सां गॾोगॾु इन्हनि खे ज़रूरु एड कजो त हाणे जेके अहम पॉलिटिकल मूव्स थियनि था हाणे अव्हां कानून साज़ी में तमामु घणो औरतुनि जो कॉन्ट्रीब्यूशन बल्कि एक्टिव किरदारु नज़र ईंदो रहियो आहे हमेशह पर उन खां पहिरियां जेका फ़ैसिला साज़ी थिए थी या इन खां पहिरियां जेका मशावरत थिए थी उन में छा औरत पार्लियामेंटेरियन खे शामिलु कयो वञे थो उन में जेको आहे सो थींदो हूंदो की कुझु शयुनि में थींदो आहे जेकॾहिं इहो सम्झो आहे त हीउ बिल औरतुनि जो आहे पास कराइणो आहे छो त हुकूमतुनि खे बि इहो ॾेखारिणो हूंदो आहे त असां औरतुनि जे हक़नि जे लाइ जेको आहे सो ॾिसो केतिरो कयूं पिया कानून साज़ी थी आहे सिंध असेंबली में तमामु घणी थी आहे पर ॻाल्हि इहा आहे त वरी बि असां उन्हनि ते ईंदासीं जीअं तव्हां इंट्रो में चयो त वरी बि त ज़िमेदारी हुकूमतुनि ते अचे थी न त तव्हां उन ते अमल कोन था कयो उन ते अमल थिए कोन थो जीअं कानून साज़ी 5% जी आहे पर इन जे करे अमल नथो थिए पार्टियूं पंहिंजूं मजबूरियूं ॿुधाईंदियूं आहिनि त तव्हां औरतूं खटे बि कोन सघंदव असां वटि जेको सिस्टम इहो कोन्हे को असां वटि इहो कल्चर कोन्हे को असां वटि औरत फाइनेंशियली स्ट्रांग कोन्हे जो हा इहे शयूं आहिनि पर ॾिसो न हाणे तव्हां असेंबलियुनि जे अंदरि
असां वटि जेको आहे सो ईअं थींदो आहे न त कंहिं औरत सां जेकॾहिं ज्याती तव्हां सवेर पुछो ज्याती थी ॿियूं औरतूं इन जे करे चुप थी वेंदियूं आहिनि बल्कि पंहिंजे उन मेल सां जेको ज्याती करे या अहिड़े क़िस्म जी का जीअं नुसरत सां थी मूंसां थी त उहे उन सां ई गॾु बीठो उन सां गॾु बीठा रहिया उहा ई ॻाल्हि उन्हनि मंगल शर्मा साहिब बि कई त उहो पार्टीअ जो जेको इंट्रस्ट आहे उहो उनखे प्रायोरिटी ॾिनी थी वञे ऐं उन वक़्तु हक़ जी ॻाल्हि खे प्रायोरिटी न पई ॾिनी वञे तूं वञे छो त उहे डिॼंदियूं आहिनि त सुभाणे ईअं न थिए पर मां चवां थी त हलो ठीकु आहे इहे शयूं आहिनि पर असां कुझु न कुझु अॻिते वधिया आहियूं इहे आहे वधिया आहियूं हिन वक़्तु असां खां उहो मर्द ॾिनल त आहे न ॾिनल त आहे न कुझु शयूं त आहे त उहो ॾिनल आहे त सुभाणे जेकॾहिं औरत हालांकि ॾिनल बि अजायो आहे जेकॾहिं औरत स्ट्रांग थी त हीउ सॼो सिस्टम ई असांजो बहितरीनु थी वेंदो हिन मुल्क जी तरक़ी जो दारोमदार ई औरत जी जेको आहे सो आज़ादी ते आहे औरतुनि जे हक़नि ते आहे औरत जेकॾहिं स्ट्रांग आहे तव्हांजी हिकिड़ी माउ स्ट्रांग आहे त उहो सॼी सोसाइटी स्ट्रांग आहे बिल्कुलु ऐं बाज़ारि उनखे तस्लीम बि कयो वञे थो पर हाणे ज़ाहिर आहे चवंदा आहिनि त एक्शन्स स्पीक लाउडर देन वर्ड्स हाणे तव्हांजा एक्शन्स वधीक ॻाल्हाईंदा आहिनि साहिमा साहब क्या ऐड करेंगी अब वो भी इससे एग्री कर रही हैं कुछ ना कुछ तो चेंज आया है इम्प्रूवमेंट्स की तरफ हम बढ़ रहे हैं लेकिन अभी बहुत कुछ चेंज करने की ज़रूरत है और स्पेशली पार्टीज़ के अंदर का ये जो कल्चर हमें नज़र आता है वो किसी भी पार्टी में चंद को हम छोड़कर जो प्रिविलेज्ड हैं या ब्लेस्ड हैं लाइक यू आर आपने जैसे बताया अपनी मिसाल दी लेकिन वो जो बाकियों की स्ट्रगल है उसमें आप क्या किरदार अदा कर सकती हैं देखिए मैं समझती हूँ कि इस वक्त हमारे उमूमी तौर पर पूरे पाकिस्तान में सिर्फ और ये खैर दूसरे ममालिक में भी ये बहुत बड़ी एक सेटबैक है कि हमें माशरे को तब्दीली में लाने की ज़रूरत है हमें मर्दों में ख़ुसूसी तौर पे और सिर्फ मर्द ही नहीं मैं कहूँगी इसके अंदर ख़वातीन का भी किरदार शामिल है हमने उनकी भी जहन साजी करनी है जब तक कि आप उनको इस तरफ नहीं लेके आएंगे कि एक औरत जो है वो मुकम्मल तौर पे खुद मुख्तार हो सकती है और उसको आपने एक आगे जाने के लिए सपोर्टिव रोल अदा करना है ये बहुत कम जगहों पे हमें मिलता है पार्टीज़ एक तरफ से ज़रूर आपको ऊपर भी लेके आती हैं लेकिन बहुत सारी अवामिल ऐसे होते हैं जिसके अंदर ख़वातीन जो हैं फिर भी फर्स्ट उसमें नहीं होती सेकेंडरी रोल में होती हैं लेकिन मैं समझती हूँ कि पाकिस्तान फिर भी बहुत एक इम्पॉर्टेंट मुल्क इस तरह है कि हमारी 2 मरतबा एक खातून बीबी प्राइम मिनिस्टर आई हमारी फर्स्ट स्पीकर आई मैं उनके साथ काम कर रही हूँ तो ये मिसालें बहुत बड़ी मिसालें जो बड़ी बड़ी कंट्रीज़ जो इस वक्त आपको सुपर पावर्स नज़र आ रही हैं उनके पास भी ये मिसालें मौजूद नहीं हैं बिल्कुल ऐसा ही है लेकिन हम चाहते हैं कि जो चंद मिसालें हैं ये कई मिसालों में तब्दील हों मंगला शर्मा साहिबा अगर उहो इहो जेको रोल ॼाणाए पियो वञे त जेको ड्यू शेयर आहे ऐं जेको ड्यू असांजी नुमाइंदगी आहे जेकॾहिं उहा असांखे असेंबलियुनि में ऐवाननि अंदरि नज़र अचे त पोइ जेके रिज़ल्ट्स हूंदा उहे त वधीक ज़बरदस्त सुठा हूंदा वधीक असराइता हूंदा उनखे कीअं पिया ॾिसो ऐं कीअं कहिड़े रीति पार्टी कल्चर खे ईअं तब्दील करे सघिजे थो या इन शइ खे उन में आणे सघिजे थो ॾिसो पाकिस्तान जी रिपोर्ट ॿुधाए थी चयनि असेंबलियुनि में कि जेका वधि में वधि बिज़नेस जेके आहिनि औरतुनि जो आहे अच्छा इन्हनि औरतुनि खे तव्हां अंदाज़ो कयो असांजे हिते जेके मर्द आहिनि उहे हिकिड़े हमेशह खां जॾहिं खां हूंदा आहिनि जंहिंजी सियासत खां दिलचस्पी आहे या न आहे त उन्हनि में छा कंदा आहिनि वेंदा आहिनि ॿाहिरि उथंदा आहिनि वेहंदा आहिनि असांखे लेडीज़ खे तो अहिड़ो माहौल नथो मिले हाणे लेडीज़ जेके अची थियूं वञनि हर लेडीज़ तो पॉलिटिकल फैमिली जे बैकग्राउंड खां नथी अचे न लेकिन इन्हनि औरतुनि खे अचण खां पोइ केतिरी महिनत करणी थी पए जॾहिं मां फर्स्ट टाइम आई आहियां या मूंखे ख़बर आहे कि सोरठ बि आई हूंदी त असांखे हुते तो कंहिं शइ जी ॿुधायो ई नथो वञे न असांजी को ट्रेनिंग नथी थिए हे तो NGOs आहिनि वेचारियूं ट्रेनिंग कराए थियूं वठनि तो असां हुन तां कुझु सिखी करे इनखे ईअं सम्झिजे त पार्टियुनि अंदरि अहिड़ो हिकिड़ो कल्चर ट्रेनिंग जो हुजे तरबियत साज़ीअ जो या उहो हुनजो हिसो हुजणु घुरिजे न असांजी MQM में मां तव्हांखे ॿुधायां असांजी MQM में हूंदो हुयो पहिरीं हिकिड़ो मिंट मां तव्हांजी ॻाल्हि मुकमल करे वठो पोइ मां तव्हां वटि अचां थी जी मां ॻाल्हि कंप्लीट कयां जी असांजी MQM में पहिरीं असांजो जेको पार्लियामेंट्री लीडर बाक़ाइदा हिकु हूंदो हो असांखे सेशन साॻिवल सॼी शयुनि जी ब्रीफिंग वग़ैरह ॾिनी वेंदी हुई त हे शयूं जेके आहिनि हमेशह सभिनी लेडीज़ सां हुजनि कि उन्हनि खे ख़बर हुजे रेगुलेशन कीअं ॾियणी आहे बिल किथे जमा थींदो कीअं ठहंदो इहे सभु शयूं अची विहारणु मक़सदु न आहे न सीट फिल करणु मक़सदु न आहे
उन्हनि सां तव्हां उन्हनि जी जेके एक्सपर्टीज़ आहिनि सलाहियत मुताबिक़ उन्हनि सां कम बि वठिजे ऐं जे कम जॾहिं सियासी पार्टियुनि वरितो जेकॾहिं त पोइ त इन्हनि जो जेको आहे स्टेक ऐं इन्हनि जो हिसो तमामु घणो थी वेंदो। ठीक इन ॻाल्हि जी पंहिंजी जाइ ते अहमियत आहे त उनखे एतिरो एम्पावर कजे एतिरो ट्रेन कजे जो उन्हनि खे इन्हनि समूरे सिस्टम में अचण में या मिक्स करण में या कमु करण में का ॾुखियाई न थिए। पर सूरज मुसाहिब हिकिड़ो ॿियो बि तमामु घणो अहम पॉइंट जेको साम्हूं अचे पियो, हिकिड़ी त हीअ जेका ॻाल्हि कनि पिया त ख़ुदि पार्टियुनि खे इहो अहिड़ो कल्चर जेकॾहिं मौजूदु बि आहे त उनखे अञा वधीक एक्टिव करिणो पवंदो, फ़ाल करिणो पवंदो त जीअं औरतुनि जी उन्हनि नीड्स खे। पर हीअ जेके बि मसइला अवां ॿुधायो पियूं उहे नुमाइंदगीअ जा हुजनि, उहे फ़ैसिले साज़ीअ में औरतुनि जी शिरकत जा हुजनि, उनजो किथे जवाज़ असांखे इहो ॿुधण में ईंदो आहे त एतिरी अहलियत कोन्हे, मुख़्तलिफ़ जवाज़ साम्हूं अचनि था। इन्हनि में केतिरो वज़न हुजे थो त औरतूं शायदि हैंडल न करे सघंदियूं, प्रेशर न करे सघंदियूं बर्दाश्त, या फ़ैसिलो न करे सघंदियूं बर वक़्तु को सही फ़ैसिलो, इन में केतिरो वज़न आहे? मूंखे इहो हैरत थींदी आहे त जॾहिं ईअं चवंदा आहिनि, बिल्कुलु ईअं ई थींदो आहे। मूंखे हैरत थींदी आहे जॾहिं ईअं चवंदा आहिनि त औरतुनि में सलाहियत कान्हे ऐं ईअं ई चवंदा आहिनि त औरत इहो सभु कुझु कोन थी करे सघे। ॾिसो ट्रेनिंग वठण त बिल्कुलु थियो आहे ऐं इहो ई सबबु आहे जो तव्हां औरतुनि खे तव्हां ॾिसंदो न, हाणे तव्हां वॾियूं पार्टियूं आहिनि। मुहतरमा भुट्टो जुदी, भुट्टो हिकिड़ो वॾो लीडर हो, हुन पंहिंजी न्याणी खे अॻियां आंदो, नवाज़ शरीफ़ पंहिंजी न्याणी खे अॻियां आंदो, तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। पर भई बाक़ी तव्हां जेकॾहिं ॾिसंदो त घटि औरतुनि खे कढंदा आहिनि ॿाहिरि, इहे शयूं कोन्हनि। ऐं ईअं आहे त जॾहिं पार्टियुनि जे अंदरि तव्हां ट्रेनिंग कयो त ट्रेनिंग त मर्दनि जी बि थियणु खपे। जेकॾहिं अहलियत न हूंदी आहे कंहिंमें त उहा मर्दनि में बि न हूंदी आहे। तव्हां ॾिसंदा आहियो अहल औरतूं सभिनी खां वधीक आहिनि। तव्हां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, सभिनी खां वॾी जॾहिं जेको कमु थियो आहे पार्लियामेंट जे अंदरि, औरतुनि वधीक कयो या मर्दनि वधीक कयो? कानून साज़ी में औरतुनि जो वधीक किरदारु आहे। नेशनल असेंबली में ॾिसो या सूबाई असेंबलियुनि में ॾिसो, औरतूं वधीक कमु कनि, माना अहल वधीक औरत आहे। बिल्कुलु ठीकु। पर जेकॾहिं सियासत में या सियासी मैदान ते तव्हां ॾिसंदो त उहे वधीक कुर्बानियूं ॾींदियूं आहिनि, वधीक अॻियां हूंदियूं आहिनि। पोइ थोरो किनारा कशी इख्तियार करण जो या थोरो पासीरो थियण जो हिकिड़ो वॾो सबबु इहो बि आहे त माण्हू मायूस थी वञे या डिमोटिवेट थो फील करे पाण खे। बिल्कुलु इहो हिकिड़ो सबबु, वॾे में वॾो सबबु इहो बि आहे त मायूस थी थो वञे, छो त हिकिड़ी औरत आहे, असांजी सोसाइटी जी खोड़ शयूं अहिड़ियूं आहिनि जेको उन औरत खे ॾाढो जेको आहे हो थियूं कनि, हिट थियूं कनि, उनखे बराबरि जेको आहे सो उनखे जेको आहे। इन पॉइंट के अॻियां वधाईंदो सहमत साहब, इसमें क्या आप कहना चाहेंगी कि जैसे उन्होंने कहा कि मुख्तलिफ जवाब पेश किए जाते हैं, कभी कभी वो अपनी पार्टी के अंदर से सुनने पड़ते हैं, फिर वो मर्द हो ख्वाह या औरत हो, एक पुराना वर्कर, एक वो वर्कर जिसने बड़ी स्ट्रगल की हो, दिन रात उन्होंने पार्टी के साथ काम किया हो, फिर वो मायूस होकर कहीं पीछे रह जाता है, फिर वो पार्टी भी उसकी कदर नहीं करती, ना उसकी परवाह करती है। ये भी तो केसेस हमारे सामने हैं। बिल्कुल केसेस बिल्कुल सामने हैं, बहुत सारे हैं, लेकिन मैं फिर वही बात करूंगी क्योंकि मैं अपनी सिर्फ बात नहीं कर रही हूँ। देखिए, मैं भी एक मौरूसी सियासत से ऊपर नहीं आई हूँ, स्ट्रगल से आई हूँ, ग्रास रूट लेवल से मैंने काम किया है और मेरे साथ की जितनी ख़वातीन अभी ली गई हैं वो सब अच्छी पढ़ी लिखी बैकग्राउंड की भी हैं, उनकी एक स्टेबल ये बैकग्राउंड भी है कि उन्होंने वर्क एनवायरनमेंट से भी गुजर के आई हैं। तो ये चीज़ें तब्दीली है, इसकी तरफ हमने उन ख़वातीन के चुनाव यही चीज़ की तरफ आपको बता रहा है कि हम उन लेडीज़ को भी ऊपर लेके आ सकते हैं, उन लोगों को भी जगह दी जा रही है जिनका सियासत से कोई ताल्लुक नहीं था, और वो अच्छी सियासतदान इसलिए बन रही हैं क्योंकि वो उनके अंदर एक एम्पैथी है, वो लोगों को समझती हैं, वो आवाम से आई हैं, वो उस निचले तबके से ऊपर आई हैं। लेकिन हाँ, बहुत सारी ज़्यादतियाँ ज़रूर हो रही हैं। अब ये हमारा काम है कि हम अपनी उन नीचे जो और ख़वातीन हैं उनको ट्रेन करें, उनको ऊपर लेके आए। जब तक हम एक दूसरे को ऊपर लेके नहीं आएंगे, ये तो ख़वातीन एक दूसरे के लिए कर सकती हैं ना। बिल्कुल सही कहा आपने कि we rise by lifting each other। अगर हम एक दूसरे के लिए अच्छा करेंगे, अच्छा सोचेंगे तो हम चेंज ला सकते हैं। मंगला शर्मा साहब, फाइनल अवां जो कमेंट वठंदमि, कीअं हिनखे रैप अप कंदो जेका असांजी हिन वक़्त ताईं डिबेट थी आहे, अॻिते कीअं वधणु घुरिजे, वे फॉरवर्ड कीअं सम्झो था समूरी सूरत हाल खे साम्हूं रखंदे? इनमें इहा आहे कि बहरहाल एतिरी कुझु बि आहे, मसइला मसाइल आहिनि, जेको कुझु बि आहे परेशानी, लेकिन हिन जे बावजूद बि
पाकिस्तान जी पार्लियामेंट में औरतुनि जी हिकिड़ी वॾी तादाद मौजूदु आहे ऐं जेको पंहिंजो पॉज़िटिव रोल बि अदा करे पई करे। लेकिन अञा ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे कि जेके बि पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि अञा थोड़ी हायर पोज़ीशन में जेको इन जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटीज़ आहिनि उन्हनि में जाते काथे जॾहिं मिनिस्टरशिप जी ॻाल्हि रही त हुन में लेडीज़ खे अञा वधीक मौक़ो ॾियनि। इन करे कि लेडीज़ जो ॾिसो जाते जाते को बि मिनिस्टर आहे कुझु बि आहे उन्हनि जो तमामु टेन्योर आहे, तमामु ट्रांसपेरेंट रहियो आहे, साफ़ रहंदो आहे, महिनत बि वधीक कंदियूं आहिनि। त अञा उन्हनि खे थोरो इहो सम्झनि, अञा उन्हनि जे माइंड में शायदि हिकिड़ी शइ आहे कि औरतूं आहिनि त शायदि हिननि खे ख़बर न आहे, करे न सघंदियूं। लेकिन औरतूं प्रूफ बि कयूं आहिनि ऐं मां सम्झां थी कि 8 मार्च आहे, अॼु आलमी ॾींहं जे हवाले सां तमामु पाकिस्तान जी पॉलिटिकल पार्टी घटि में घटि हिकिड़ो अहद ज़रूरु करणु खपे कि आईंदा इलेक्शन में घटि 5 लेडीज़ या 3 लेडीज़ पंहिंजी विनिंग सीट ते जनरल इलेक्शन में बीहारनि ऐं उन्हनि खे डायरेक्ट इलेक्शन में अचणु ॾियनि त तब्दीली अहिड़े तरीक़े सां तमामु पॉज़िटिव वे में। ठीकु आहे, जिन खे हिन सफ़र में थोरो पासीरो करे छॾियो अथऊं या पोइते छॾियो अथऊं, छा मैसेज कंदो त डीमोटिवेशन ज़ाहिर आहे उन्हनि लाइ इहो ई चवंदसि, उन्हनि भेणुनि खे चवंदसि त बजाए मायूस थियण जे पंहिंजे हक़नि लाइ विड़ो। ठीकु अॻियां अचो, तव्हां मायूस थी वेही वञण जे तव्हांखे बहितर थींदो त तव्हां अॻियां अची पंहिंजे हक़नि लाइ अचो। छो त तव्हां जॾहिं औरतुनि सभिनी उन्हनि मज़लूम औरतुनि जे जेके घर मां नथियूं निकिरी सघनि या जिन सां ज़्यादतियूं आहिनि तव्हां उन्हनि जे हक़नि लाइ जॾहिं विड़ी ॿाहिरि निकितियूं हुयो त तव्हां पंहिंजे हक़नि जे लाइ छो नथियूं विड़ो? बिल्कुलु तव्हांखे बि विढ़णु खपे। बसि इहा ई लखनि जी ॻाल्हि आहे त पंहिंजे जॾहिं ॿियनि जे हक़नि जे लाइ वेड़ कयो था, सम्झो थियूं त उनजा राइट्स छा आहिनि, मसइला छा आहिनि, कीअं उनजो हल निकिरी सघे थो, त उहो माण्हू पंहिंजे लाइ ज़रूरु उनखे अॻियां वधणु घुरिजे। छाकाणि त अगरि माण्हू पंहिंजे लाइ रोल मॉडल कोन्हे, पंहिंजे पाण मां इंस्पिरेशन या मोटिवेशन नथो वठे त उहो ॿियनि खे उत्साह न ॾेई सघंदो। उन तरीक़े सां नाज़रीन, इन पैगाम सां, इन उमेद, इन दुआ सां त ही जेके बि मसइला आहिनि जिन जो असीं ज़िक्र कयोसीं, पोइ उहे औरत पार्लियामेंटेरियन सां हुजनि या समाज में जेके बि मकतबा फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ या मुख़्तलिफ़ सेगमेंट्स में कमु कंदड़ औरतूं आहिनि या उहे औरतूं जेके जिन खे असीं चऊं था त उहे वर्किंग न आहिनि पर सॼियूं औरतूं वर्किंग विमेन आहिनि, कुझु आहिनि जेके सैलरीड आहिनि, बाक़ी वॾो हिसो आहे जेको सैलरीड न आहे। त उन्हनि जे लाइ बि उहो आहे त पंहिंजे पाण खे सुञाणो, पंहिंजी वर्थ खे, पंहिंजे मसइलनि खे, हक़नि खे ऐं कीअं उन जे लाइ आवाज़ु उथारिणो आहे ऐं कीअं हिक ॿिए खे मथे उथारिणो आहे। इन पैगाम सां नाज़रीन प्रोग्राम खे वाइंड अप कयूं था हिते। वरी सुभाणे नए मौज़ू सां, नए टाइम सां, नए सेम टाइम ते नए महिमान सां असां वरी मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।